Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. जाली बैंक अकाउंट्स केस में अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं संदसि भेण फरियाल टालपुर जी 19 नवंबर ताईं हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में ॿुधणी दौरान पुलिस हुसैन लवाई खे पेश न करे सघी। अदालत पारां ईंदड़ ॿुधणी ते शाहिदनि जा बयान रिकॉर्ड करण जो हुकुम। मनी लॉन्ड्रिंग ज़रिए सिंध बैंक खे 25 अरब रुपयनि जो नुक़सान पहुचाइण वारे रेफरेंस में नैब खे ज़िमनी रेफरेंस दाख़िल कराइण लाइ 3 डिसेंबर ताईं मोहलत। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में तोशाखाना रेफरेंस जी ॿुधणी शुरू। शाहिद ज़ुबैर सिद्दीकी ऐं मोहम्मद अहद बयान रिकॉर्ड कराइण लाइ पहुची विया। रमज़ान शुगर मिल्स रेफरेंस में पंजाब असेंबली जे ऑपोजिशन लीडर हमज़ा शहबाज जी जुडिशल रिमांड में 1 डिसेंबर ताईं वाद। लाहौर जी एहतसाब अदालत पारां हमज़ा शहबाज खे बख्तरबंद गाॾी में अदालत आणते IG जेल्स ऐं ॿियनि ते कावड़ जो इज़हार। IG जेल ऐं ॿियनि अमलदारनि खे तलब कयो वियो। सुप्रीम कोर्ट जापान में चोरी थियल गाॾियुनि जी कस्टम क्लियरेंस बाबति केस में धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। ॿुधणी दौरान जस्टिस काज़ी मोहम्मद अमीन पुछाणो कयो त कस्टम वटि गाॾियुनि जी चोरीअ बाबति कहिड़ियूं शाहिदियूं आहिनि। कस्टम जे वकील ॿुधायो त 2017 में इम्पोर्ट कयल 14 महांगनि गाॾियुनि जा ड्राइवर साइड खां शीशा टुटल हुआ। जापानी काउंसलेट बे ईमेल ज़रिए गाॾियुनि जी चोरीअ जी तस्दीक कई। अदालत धुरियुनि खे नोटिस जारी कंदे ॿुधणी अणियातल मुदे ताईं मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट जेलनि में गुंजाइश खां वधीक कैदी रखण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते वफ़ाक़ी सरकार ऐं सिंध हुकूमत खां रिपोर्ट तलब करे वरिती। IG सिंध खे कराची सेंट्रल जेल ऐं मलीर जेल में कैदियुनि जी फ़हरिस्त तलब। अदालत पुछाणो कयो त ॿुधायो वञे त अंडर ट्रायल कैदी केतिरे वक़्त खां जेलनि में क़ैद आहिनि ऐं उन्हनि जी सज़ा जी नौयत छा आहे। मुल्क में कोरोना वायरस वधीक 33 इंसानी जानियूं खसे वरितियूं। 24 कलाकनि दौरान 2095 केस रिपोर्ट थियण बाद मुतासिरनि जो मजमूई अंग 3,63,082 थी वियो। NCOC मूजिबि एक्टिव केसिस जो अंग 29,055 थी वियो आहे। आलमी वबा सबबि हेल ताईं हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 7,193 थी वियो। हैदराबाद में कोरोना में वरतल पीरसन शख़्स दम ॾेई छॾियो। वफ़ाक़ी काबीना जो इजलास कुछ देर बाद वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि थी रहियो आहे। 14 नुकाती एजेंडा ते गौर सां गॾु मुल्क में सियासी, मुआशी ऐं कोरोना सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। काबीना इजलास में नेशनल कमीशन जे चेयरमैन जी मुक़ररी ऐं ECC जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी जो बि इम्कान। PTI हुकूमत खे टफ टाइम ॾियण लाइ कहिड़ी हिकमत अमली जोड़िजे। ऑपोज़िशन पार्टियूं अॼु PDM जी सरबराही इजलास में गॾु थींदियूं। नून लीग जे नायब सदर मरियम नवाज़ लाहौर खां इस्लामाबाद पहुची वई। मौलाना फज़लुर रहमान जी सरबराही में थींदड़ इजलास में नवाज़ शरीफ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए शिरकत कंदा। इजलास में गिलगित बल्तिस्तान में चूंडुनि दौरान थियल मुबैना धांधलियुनि ख़िलाफ़ एहतजाज लाइ हिकमत अमली जोड़ी वेंदी।
वफाकी वज़ीर फैसल बावडा जे तकते रोड जे कम में बेक़ाइदगियुनि जो इंकशाफ। सिंध हाई कोर्ट PWD समेत ॿिनि धुरियुनि खे नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो त 100 फुट रोड ठहणो हो पर रुगो 20 फुट ठही रहियो आहे। MNA फंड्स में करप्शन थी रही आहे। अदालत धुरियुनि खां 2 हफ़्तनि अंदरि जवाब तलब करे वरितो। फैज़गंज भरसा एंटी करप्शन ज़मीन रिकॉर्ड में फेरफार जे इल्ज़ाम हेठि तपेदार के गिरफ़्तार करे वरितो। ॻोठाणनि जी मज़ाहमत। एंटी करप्शन जे सर्किल ऑफिसर ज़ाहिद बशीर खोसो टाइम न्यूज़ के ॿुधायो त तपेदार आज़म उन्हड़ खे गिरफ़्तार कयो त ॻोठाणनि मज़ाहमत करे अमले खे यरग़माल बणायो ऐं तपेदार खे छॾाए वरितो। काज़ी अहमद वेझो पुलिस जी ॻोठ ते चढ़ाई दौरान चक्रियूं। पथराव सबबि हिकु अहलकार ज़ख़्मी। पुलिस 2 औरतुनि समेत 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। ॻोठाणनि इल्ज़ाम हयो आहे त पुलिस बासर जी चुर्च ते कार्रवाई करे औरतुनि ऐं ॿारड़नि खे तशद्दुद जो निशानो बणायो। नोटिस वठी जांच कराई। टंडोअल आयार में रोलू कुतनि जे ॾाण सबबि नींगरनि जे फौत थियण वारे वाक़े जो UC सेक्रेटरी ख़िलाफ़ केस दाख़िल। कमिश्नर हैदराबाद रिपोर्ट तलब करे वरिती। जरवार भरसां गढ़ी चाकर में रोलू कुतनि पीरसन ऐं नींगर खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। पाकिस्तान सुपर लीग 5 जो फाइनल अॼु थींदो। लाहौर कलंदर्स ऐं कराची किंग्स जूं टीमूं मुहाॾो अटकाईंदियूं। पहिरियों भेरो फाइनल में पहुचंदड़ ॿिन्ही टीमुनि जा रांदीगर शानदार बैटिंग ऐं बॉलिंग लाइ पुरजोश। चैंपियन केरु थींदो? फ़ैसिलो अॼु नेशनल स्टेडियम कराची में थींदो। सिंध में धार रोड हादसनि में औरत समेत 2 ॼणा हयातियूं विञाए वेठा। मिठी में चलहार रोड ते मुसाफ़िर वैन कल्टी, 1 ॼणो फौत ऐं 3 ज़ख़्मी थी पिया। हाला भरसां क़ौमी शाहराह ते कोच जी टक्कर में एहसास कफ़ालत सेंटर मां पैसा वठण लाइ वेंदड़ मुस्तहिक औरत ज़रीना राजपूत फौत। नौशहरो फ़िरोज़ में ट्रॉलर ऐं कोस्टर में टक्कर थियण जे नतीजे में औरत सूदो 6 ॼणा ज़ख़्मी। दौलतपुर सफ़न वेझो दौलतपुर शाख खे ॻोठ माणक बुर्दीअ वटां 50 फुट घारो पइजी वियो। केतिरा ई घर ऐं सवे एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची विया। इतला बावजूद आपाशी अमलदार न पहुता। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल। पनवाकिल वेझो अगवा ॼाणायल घोटकी वासी नौजवान ड्रामाई अंदाज़ में पुलिस चौकी ते पहुची वियो। कादरपुर जे कचो बंडी थाणे जी हद में वारसन अब्दुल रहमान चाचड़ खे 6 महीना अॻु अगवा ॼाणायो हो। मुख़बी रहमान पुलिस नौजवान वारसन हवाले करे छॾियो। ऐं अमरीका में कोरोना केसिस जो अंगु ख़तरनाक हद ताईं पहुची वियो। रुगो 7 ॾींहंनि अंदरि 10 लख मरीज़ साम्हूं अची विया। मिशिगन ऐं वॉशिंगटन में तालीमी इदारा बंदि, तक़रीबनि खे महदूद कयो वियो। नई चूंडियल सदर जो बाइडन जो चवणु आहे त असांखे कोरोना जी वैक्सीन ते जल्द कमु शुरू करणो आहे, पर डोनाल्ड ट्रंप ऐं रिपब्लिकन्स इख़्तियारनि जी मुंतक़िली में रंडक बणिजी रहिया आहिनि। जेकॾहिं इख़्तियारनि जी मुंतक़िली में देरि थी त कोरोना सबबि वधीक जानी नुक़सान थींदो। बरतानवी वज़ीर आज़म बोरिस जॉनसन कोरोना में मुब्तला शख़्स सां मुलाक़ात खां पोइ 2 हफ़्तनि लाइ पाण खे क्वारंटाइन करे छॾियो। हुकूमती मामला घर वेही हलाइण जो फ़ैसिलो। बरतानवी माहिरनि कोरोना जी ॿी लहर दौरान ॿारनि जे वधीक मुतासिर थियण जो ख़दशो बि ज़ाहिर कयो आहे। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।